संदन हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो कातिल अबू लुअलुआ फ़ैरूज़ मजूसी वो काफ़िर हुयो। उन हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु थे ज़हर सां भरियल ॿिन खंजरनि सां मस्जिद नबवी जे मेहराब में नमाज़ फ़जर पढ़ाईंदे हुए हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ते उन 2 मरतबा वार कया। उन खां बाद में कि तारीख़ अॻुड़ी मां ॿुधायो 26 ज़िलहजा जी तारीख़ ते हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ते जॾहिं उन वार कया तो उन्हीं जे नतीजे में हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु विसाल फरमाए विया। तो हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ते कुछ रिवायतुनि जे मुताबिक़ 6 मरतबा उन वार किया ऐं उन कुछ रिवायतुनि जे मुताबिक़ 3 मरतबा उन लानती शख्स हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ते वार कयो 3 भेरा ऐं कुछ रिवायत जे मुताबिक़ 6 भेरा हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ते वार कयो ऐं हज़रत उमर फ़ारूक उन वार मंझां हिकु खंजर जेका सो हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़ेरनाब जे हेठों यानी दुन जे हेठों एक खंजर लगो। उन खंजर जे सब लगन जे सबब हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़मीन ते किरी पिया ऐं उन खां बाद में उन मलऊन शख्स अबू लुअलुआ फ़ैरूज़ मजूसी उन कातिल शख्स उन सफ़न मंझां जॾहिं जीअं पोइते हटियो तो उन सफ़न मंझां जेकी भी उन जे सफ़न में मिलंदा विया सहाबाए किराम उन सभिनी ते उन मलऊन शख्स वार कंदो रहियो हत्या कि उलमाए किराम फरमाइनि था कि 13 शख्सनि ते उन लानती शख्स नमाज़ फ़जर जे दौरान 13 शख्सनि ते उन मलऊन शख्स वार कया। उन खां बाद में हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं 13 शख्सनि ते उन वार कयो तो उन 13 शख्सनि मंझां 6 इंसान 6 सहाबाए किराम इन दुनिया मंझां शहीद थी विया लाॾाणो करे विया। तो हज़रत ज़ीवकार जॾहिं हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं ज़ख्मी थिया तो उन खां बाद में हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ज़ख्मी जी हालत में जेका सो अञा ताईं सिजी कोन उभरियो हुयो ज़ख्मी जी हालत में संदन घर में उन्हनि खे पहुचायो वियो ऐं कुझु हज़रत उमर फ़ारूक कॾहिं बेहोश थियनि पिया कॾहिं होश जी हालत में अचनि पिया। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं होश में अचनि पिया तो हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे नमाज़ जी यादि ॾियराए वञे पई तो हज़रत उमर फ़ारूक फरमायो जी हाँ मां नमाज़ ज़रूरु अदा कंदुसि। तो उन वक़्तु ई हज़रत उमर फ़ारूक ॾिसो ज़ख्मी जी हालत में दुन खां हेठि ऐं कातिलाणो हमले वारे ज़ख्म जी हालत में भी हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु नमाज़ खे कोन छॾियो। असां मुस्लमाननि जो कहिड़ो हाल आहे मथे में सूर थो पए मथे में सूर आहे छा कयूं नमाज़ कोन अथव नमाज़ छॾे था ॾियूं। तो हिते तव्हां ॾिसो कि हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु उन ज़ख्मी जी हालत में भी नमाज़ कोन छॾिया ऐं उन वक़्तु हज़रत उमर फ़ारूक तारीख़ी लफ़्ज़ जेके नमाज़ जे बारे में फरमाया हज़रत उमर फ़ारूक फरमायो जेको शख़्स नमाज़ खे छॾे ॾे उन जो इस्लाम में कोई हिस्सो कोन्हे। जेको शख़्स नमाज़ के जानी वाणी छॾे ॾे उन जो इस्लाम में कोई हिस्सो ना है उन जो कोई भी इस्लाम ना है। तो इन जे करे असां उन सहाबाए किराम जी मोहब्बत आहियूं जे नक्श कदम ते हलण वारा आहियूं असां नमाज़ जी पाबंदी असांखे रखणु घुरिजे। तो बहरहाल उन खां बाद में हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु पुछा कयो कि मुंहिंजो कातिल केरु आहे तो फरमायो वियो कि तव्हांजो कातिल अबू लुअलुआ फ़ैरूज़ मजूसी आहे। तो हज़रत उमर फ़ारूक फरमायो कि अल्लाह जे लख शुक्र आहिनि तो उन करीम रब मूंखे जेका सो मुंहिंजी शहादत कई मुस्लमान जे हथां कोन थी आहे। उन खां बाद में हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला उन लानती शख़्स जो बुरो करे असां त उनखे भलाईअ जो हुकुम ॾिनो हुयोसीं। बहरहाल उन खां बाद में हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु कुझु ॾींहं ज़ुल्हज जे आख़िरी तारीख़नि में ऐं उलमाए किराम फरमायो आख़िरी 26 ज़ुल्हज आहे उन आख़िरी तारीख़नि में हज़रत उमर फ़ारूक ज़ख्मी थिया ऐं मुहर्रमुल हराम जी 1 तारीख़ ते हज़रत उमर फ़ारूक इन दुनिया में लाॾाणो करे विया। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे को करीम रब असांखे सहाबाए किराम जी इश्क़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। आख़िर में मुंहिंजी बानी आहे नमाज़